हंगू में सिक्योरिटी फोर्स जो कामयाब ऑपरेशन 5 खारजी दहशतगर्द मारिजी विया। ज़रगरी वारे इलाइक़े में दहशतगर्दनि जी मौजूदगी वारे इतला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग की रेवट में 5 खारजी मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। फायरिंग में DPO मोहम्मद ख़ालिद ऐं SHO नबी ख़ान ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो ज़ख़्मी DPO सां राब्तो। ख़ैरियत मालूम कई बुलंद हौसले जी वाखाण। You had India, Pakistan that was going. In fact, planes were being shot out of there. Four or five, but I think 5 jets were shot down actually. And Lindsay, that was getting worse and worse, wasn't it? That was looking like it was going to go. These are 2 serious nuclear countries, and they were hitting each other. You know, it seems like a new form of war. पाकिस्तान भारत जा 5 जहाज किराया हुआ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप भारतीय कूड़ खे वाइको करे छड़ियो। व्हाइट हाउस में तकरीब के खिताब कंदे डोनाल्ड ट्रंप चयो संदसि ख्याल में पाकिस्तान भारत जा 5 खां 6 जहाज किराया हुआ। ॿिन्ही मुल्कनि विच में सूरतहाल इंतहाई ख़राब हुई। एटमी जंग जो ख़तरो हो। पाकिस्तान ऐं भारत के वापार जो मशवरो ॾिनो। पाकिस्तान ऐं भारत विच में ख़तरनाक जंग जो ख़ात्मो आंदो। क्रिप्टो में अमरीका दुनिया में सभिनी खां अॻिते आहे। अमरीका के दुनिया लाइ क्रिप्टो करेंसी जो मर्कज़ बणायो वेंदो। सिंध के मुख्तलिफ शहरन में तेज़ ऐं हल्की बरसात। मीरपुर खास, चंबर, टंडेबागे, खोसकी, पिंगरे, शादीलाज, गुलाब निगारी, नंगर पार्कर में वसकारो। मौसम खुशगवार थी वही। मारूडन जा चेहरा बहकी पिया। बलोचिस्तान, KP, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात जो इम्कान। PDMA पारां पंजाब में भी मूनसून जी 4थे स्पेल जो अलर्ट जारी करे छड़ियो। सुभाणे खां 25 जुलाई ताईं पंजाब में आंधारी सां बरसात जी अॻकथी। कोहिस्तान मेगा करप्शन स्कैंडल में डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर समेत 8 मुख्य जवाबदार गिरफ्तार। नेब 40 अरब रुपयनि के करप्शन केस में 2 सरकारी ऑफिसरनि, 2 बैंकर्स ऐं 4 ठेकेदारनि के गिरफ्तार करे वरितो। ज़रियनि मूजिब जवाबदारनि ते जाली चेकनि जी मंजूरी, मनी लॉन्ड्रिंग ऐं बेनामी अकाउंट्स ज़रिए खोबिन जो इल्ज़ाम आहे। सूबे जे सभ खां वॾे मालियाती स्कैंडल की जांच जो सिलसिलो वधीक वधायो वियो। वधीक गिरफ्तारियुनि जो इम्कान ज़ाहिर। नाणे वारे वफाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वाशिंगटन में अमरीकी आला अमलदारनि सां मुलाक़ात। संदसि चवणु आहे त अमरीका पाकिस्तान जो सभ खां वॾो वापारी इतिहाद आहे। हू अमरीका सां वापार ऐं सीड़पकारी वधाइण चाहिनि था। पाकिस्तान ऐं अमरीका विच में कुझु मामलनि ते ॻाल्हि ॿोल अञा थियणी आहे। उमीद आहे त वापार बाबति ॻाल्हियूं तामीरी अंदाज़ में अॻिते वधंदियूं। जल्द पाकिस्तान ऐं अमरीका जी क़यादत इन जो ऐलान कंदी। सिंध सरकार तरफा सावणी की बरसातुनि दौरान अवाम की जान ऐं माल के तहफ़ुज़ लाइ तैयारियों मुकम्मल। रेन एमरजेंसी सेंटर कायम। मकानी इदारनि के अमले जो मोकलूं रद्द। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त बरसाती पानी की निकाली फौरी कदम खणण की हिदायत की वई आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि में डी वाटरिंग पंपिंग की मौजूदगी यकीनी बणाई वञे। मकानी इदारनि जो अमलो 24 कलाक ड्यूटी ते मौजूद रहंदो। रेन एमरजेंसी सेंटर 24 कलाक फाल रहंदो। कराची के ओल्ड सिटी एरिया में 59 ख़तरनाक इमारत की निशानदेही थी चुकी है। ओल्ड सिटी एरिया में 10 इमारतन के क़ौमी विरसो करार ॾिनो वियो आहे। इंतहाई ख़तरनाक 41 इमारतूं खाली कराए सील कयूं वयूं आहिनि। अस्सलामुअलैकुम
वालेकुम नाजरीन, नटी टीवी में भली कार माया मंजर अजीज हेडलाइंस माने चुनी के वक्त मुख्तसर ब्रेक। सोना यूरिया नीम कोटेड रखे फसल को सर सब्जोशादा, एक माहौल दोस्त खाद। सोना यूरिया नीम कोटेड